ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, हैदराबाद ज़िले में गुज़िरियल साल जी भेट में हिन साल ॾोही वारदातुनि में वाधी आहे। साल 2022 जे 3 महीननि में वारदातूं साल 2021 जे 3 महीननि खां वधीक रिकॉर्ड कयो वियो आहिनि। पुलिस एहलकार बि गैर महफ़ूज़ 3 महीननि अंदरि पुलिस ते हमलनि जा 50 वाक़िया रिपोर्ट थिया, जॾहिं त रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे त गुज़िरियल साल पुलिस ते हमलनि जा 20 वाक़िया रिपोर्ट थिया हुआ। गुज़िरियल साल जे पहिरें 3 महीननि अंदरि ज़िले में क़त्ल जा 11 वाक़िया रिपोर्ट थिया हुआ। पुलिस जी जेका रिपोर्ट आहे उन में इहो ॼाणायो वियो आहे त हिन साल पहिरें 3 महीननि अंदरि 18 माण्हू क़त्ल थी चुका आहिनि। हिन साल गुज़िरियल 3 महीननि में 21 धाड़नि ऐं 23 चोरियुनि जूं वारदातूं थियूं। हिन साल 3 महीननि अंदरि 43 मोटरसाइकिलूं चोरी ऐं 12 मोटरसाइकिलूं फुर थी चुकियूं आहिनि। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, हैदराबाद ज़िले में गुज़िरियल साल जी भेट में हिन साल ॾोही वारदातुनि में वाधि थी आहे। साल 2022 जे 3 महीननि में वारदातूं साल 2021 जे 3 महीननि खां वधीक रिकॉर्ड कयूं वियूं आहिनि। पुलिस एहलकार बि गैर महफ़ूज़ 3 महीननि अंदरि पुलिस ते हमलनि जा 50 वाक़िया रिपोर्ट थिया। पुलिस रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त हिन साल 3 महीननि अंदरि 43 मोटरसाइकिलूं चोरी ऐं 12 मोटरसाइकिलूं फुरिजी चुकियूं। हिन साल गुज़िरियल 3 महीननि में 21 धाड़नि ऐं 23 चोरियुनि जूं वारदातूं रिपोर्ट थियूं, जॾहिं त हिन साल पहिरें 3 महीननि अंदरि 18 माण्हू क़त्ल बि थी चुका आहिनि। हैदराबाद ज़िले में गुज़िरियल साल जी भेट में हिन साल ॾोही वारदातुनि में वाधी आहे। साल 2022 जे 3 महीननि में वारदातूं साल 2021 जे 3 महीननि खां वधीक रिकॉर्ड कयूं वियूं आहिनि। पुलिस एहलकार बि गैर महफ़ूज़ आहिनि। 3 महीननि अंदरि पुलिस ते हमलनि जा 50 वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो खां। इरफान, कहिड़ा तफ़सील आहिनि हैदराबाद ज़िले में गुज़िरियल साल जी भेट में हिन साल ॾोही वारदातुनि में वाधि पई ॿुधाई वञे? जी, हैदराबाद पुलिस हिन साल 3 महीननि दौरान थियल ॾोही वारदातुनि जी हिकु रिपोर्ट तयारु कई आहे, जंहिं मूजिबि साल 2022 जे 3 महीननि में वारदातूं साल 2021 जे 3 महीननि खां वधीक रिकॉर्ड थियूं आहिनि, जॾहिं त पुलिस एहलकार बि गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। 3 महीननि अंदरि पुलिस ते हमलनि जा 50 वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त गुज़िरियल साल पुलिस ते हमलनि जा 20 वाक़िया रिपोर्ट थिया हुआ। गुज़िरियल साल 3 महीननि दौरान गुज़िरियल साल जे पहिरें 3 महीननि अंदरि ज़िले में क़त्ल जा 11 वाक़िया रिपोर्ट थिया हुआ, जॾहिं त हिन साल पहिरें 3 महीननि अंदरि 18 माण्हू क़त्ल थी चुका आहिनि। हिन साल गुज़िरियल 3 महीननि में 21 धाड़नि ऐं 23 चोरियुनि जूं वारदातूं थियूं आहिनि ऐं हिन साल 3 महीननि अंदरि 43 मोटरसाइकिलूं चोरी ऐं 12 मोटरसाइकिलूं हथियारनि जे ज़ोर ते फुट थी चुकियूं आहिनि। हैदराबाद ज़िले अंदरि हिन साल पहिरें 3 महीननि दौरान गुज़िरियल साल जी भेट में वारदातूं वधीक रिकॉर्ड थियूं आहिनि, जिन खे रोकण में पुलिस असांखे अञा ताईं नाकाम नज़र अचे थी। ठीकु आहे इरफान, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां।